हिंदुस्तान जो मशहूर संत जैसे चइजे सूफ़ी सूफ़ी संतन जी गाल निराली थींदी आहे, उनखे कोई समझे विरलो। सूफ़ी संत थिया आहिनि इस्लाम ऐं हिंदू में जेके जानकार थिया, ॿिन्ही खे मिलाए करे को सूफ़ी ठहियो। वो सूफ़ियुनि जी ॻाल्हि अहिड़ी निराली आहे जो ईअं हाणे आम माण्हू सम्झंदो ई न। कर फिले न माला फिरे, जिहवा कहूँ न राम, मेरा सुमरन हरि करे, मैं पाया विश्राम। हाणे हे जेके सभु जेके सलोक वया, चाहे माता बि जेको गीत चई, माण्हू जेको भिटके थो उन्हनि जे लाइ चए थो अरे खोज त सही, पर जेकी तुंहिंजी खोज थी अचणो पाण में ई पवंदे। सभु बाजे हृदय तुंहिंजे ही अंदरि सॼो सामान ठाहे तोखे परमात्मा हिते मोकिलियो, पाण बि उन में ई थी। सभु बाजे हृदय बजे प्रेम पखावज तार, मंदिर ढूंढत को फिरे, मंदिर में तो वञी ॻोल्हण भॻवान खे। मिलियो बजावन हार त तुंहिंजे अंदरि थी, ऐं तूं पत्थर पियो थो पूॼे। पत्थर पूॼण वारनि जे लाइ स्वामी जा सलोक, जेके पत्थर पूॼनि था, स्वामी साहिब बि बिल्कुलु अहिड़ो कटरता सां धड़को ॾेई करे, धड़को बि धड़को बिल्कुलु चवंदा मुड़ियो था, चरियायो। मां इहे 3 सलोक स्वामी साहिब जा चवां। असां हिंदी सिंधी हिकु शास्त्र अगरि आहे त वेदनि जो बि वेद, गीता जो बि गीता। असांजो स्वामी साहिब प्योर सिंधी चैन राय असांजो सिंधी, जंहिं पंहिंजे गुरु मिश्र मेंघराज जी सानिध्य में पंहिंजो ॿोध पातई, ऐं हुनजे ॿोध मां जेके अखर निकिता उहे स्वामी साहिब जा सलोक ठहिया। मां त ईअं सोचो त असांजो कोई शास्त्र कान्हे। शास्त्र सभिनि जा थिया आहिनि, सभिनि जा शास्त्र थिया आहिनि। जीअं इस्लाम में क़ुरान ठहियो आहे, हिंदुनि में गीता। असां बि हिंदू ई आहियूं, सभु त मां ॼाण हिंदू ऐं मुस्लिम त छॾे ॾे, पर सभिनि जा उहे ठहिया आहिनि। बाइबल ठहियो आहे, क़ुरान ठहियो आहे, धम्मपद ठहियो आहे। तीअं ई असांजो हे बि उन्हनि शास्त्रनि में गिनियो वञे। असांजे स्वामी साहिब जा सलोक आहिनि असांजे सिंधी भाषा जा ई प्योर, पर जेको हुन बि धड़को ॾिनो आहे, मां सम्झां थो कबीर ऐं स्वामी साहिब फ़र्क़ु ई कान्हे। कबीर बि हीअं धड़काना अथई, कबीर ख़राब बाज़ार में लिए लुकाटी हाथ लठ खणी बीठो थी, जो घर बार आपना चले हमारे साथ। उनजा बि वचन असली ज़बरदस्त वचन, उलट बांसी कबीर जा बि। त हेॾो हाणे स्वामी साहिब जेके सलोक चए थो पियो, माण्हुनि खे दड़को ॾेई करे छा पूॼे कोह पत्थर चरिया चेतन खे छॾे, पूॼे कोह पत्थर जंहिं सभई साधन सिद्ध कया, तंहिंजी कर नज़र स्वामी चर अचर, व्यापक अथी वेश में हरे राम। स्वामी चर अचर व्यापक अथी वेश में। पूॼे को पत्थर चरिया चेतन खे छॾे। असली थी हेॾे पहिरियों सत्य जी खोज करी, चाहे आनंद जी खोज करी।
त चेतन जी ख़बर पवंदे। माण्हू सत्य खे खोजे ई नथो, बसि भॻवान जे नालनि ते ई वञे थो पियो। नाले में परमात्मा आहे कान, परमात्मा जो नालो कोई बि, हाणे मां बि हाणे हर घड़ीअ नालो खणंदुसि, पर तव्हांजो बि जीअं नालो आहे, तव्हांजो नालो आहे कान। अखि ॿूटे करे ॾिसो, सभिनि जो जेको नालो आहे, नालो आहे? नालो कंहिंजो आहे साईं? छाजो नालो आहे? नालो सिर्फ़ु कमु हलाइण जे लाइ आहे। कंहिंजो पुटु, कंहिंजो पीउ, कंहिंजो भेणियो, कंहिंजो मासड़, कंहिंजो फुफड़, ईअं त संसार में कमु हलाइण जे लाइ नालो। नालो परमात्मा जो आहे ई न। हे नालो गुरू बि जेको ॾिए थो पियो, त कीअं भला गुरू सम्झाए? नालो ॾिए थो, पर ईअं न त हुन नाले खे वेही बसि चओ वेही सोहम सोहम वेठी करे, कुझु बि न थींदी। उनखे थोरो सम्झ। पहिरियों माण्हू चालू त किथां कंदो आहे? जीअं ॿार खे चालू पढ़ाइबो आहे त पहिरियों चालू कबो आहे आम को, त अ खे अंदरि विझण जे लाइ हेॾो पोइ वॾो अंब हूंदो आहे, जो ॿार जी नज़र सॼी छा में हूंदी आहे? कंहिं पोज में। भई कुझु ॾिसां, उहो अ सम्झंदो ई न। अ खे अंदरि विझण जे लाइ पोयों अंब हूंदो अथसि, अ आम को। त ॿार जे अंदर में सिर्फ़ु अ हली वञे, बाक़ी अंब अंब जो कोई मतिलबु ई कान्हे। उहो ॿारु अंब खे ॾिसंदो त हुनजो ध्यानु वेंदो अंब में, त अ अंदरि ईंदसि। तीअं ई मंत्र चइजे थो, मंत्र खे जपण सां सम्झजांइ हिकिड़ो ॾीए जो कैलेंडर, जीअं ॾीओ कोई कैलेंडर में छपियल हुजे, ऐं अहिड़ो छपियल हुजे जीअं ॾिसो ॼण हाणे रोशनी थो कढे। अहिड़ी पेंटिंग थियल अथसि जो ॼण हाणे रोशनी थो कढे पियो, साम्हूं ॾिस त ॼण ॾीओ ॿरे थो। बती विसाए त उहो रोशनी कंदो छा? ईअं ई परमात्मा खे सिर्फ़ु ॼाणाए सतगुरू उहो नाम ॾिए थो, पर हे नाम ईअं न आहे त नाम खे तूं वई बसि हुनखे चओ। तोतो बि राम चवंदो आहे त छा तोतो तरी वेंदो छा? तोते खे राम सेखारियसि त छा तोतो तरी वेंदो छा? हुनजो राम सां कोई मतिलबु ई कान्हे। उहो राम चए थो, राम चए थो, कृष्ण चवे, सभु मंत्र चवंदो आहे तोतो, पर उहो जीअंदो थोरी आहे। हे सिर्फ़ु अखर आहे ॼाणाइण जे लाइ, कोई बि अखर। पोइ वरी पहिरियों चओ, शुरूअ में ॿार बि पढ़ंदो आहे अ आम को, त अ आम को अंब खे ॾिसी करे अ अंदरि पइजी वेंदी अथसि। जेॾी महिल अंदरि पइजी वेंदी अथसि, पोइ थोरी अ आम को चवंदो। तव्हां लिखंदव अमर, त ईअं चवंदा अ आम को मस को रथ को, ईअं थोरी चवंदो, लिखी वेंदव अमर, छो जो अंदरि पियल आहे। तीअं ई हिकु मंत्र गुरू ॾिए थो पियो। मंत्र कीअं चवण सां छा थी वेंदो? मुख सां राम चवे शांति न अचे जीव खे, राम खे जीअणो आहे। हे जेके बि सलोक हुया, हे गीत हुयो, इहो जीअण आहे राम खे। राम खां सवाइ ॿियो कुझु अथी कान। मथां वरी राम, मां चवां त राम हली वञो धनुषधारी राम ॾे। अरे उहो राम त राम उन राम खे चपियो, उन जे पीउ दशरथ बि अञा ॼाओ ई कान हो राम, त उन राम खे वरी उन खां मथे राजा रघुकुल रीत सदा चली आई। उहो बि राम, जेको राम जीअण उन राम खे ॼातईं। हाणे उन मंत्र खे धीरे हली करे अॻिते जीअं सत्संग माण्हू ॿुधंदो, घणा माण्हू मां इन करे नाम ई न ॾींदा आहिनि, घणा माण्हू नाम वठी करे जयराम जी खे, पोइ वरी न माॾे था अचनि, न कुझु ॿुधनि था, पोइ उनखे वेठा जपनि था। हाणे उनखे मां छा करे सघंदुमि? ख़ैर हाणे न खां वरी सुठो अथसि, ठीकु आहे वठो चवंदो, बाक़ी ईअं थींदुसि कान। मुख सां राम चवे शांति न अचे जीव, शांती न मिलंदे। ऐं वरी या त वरी घणा माण्हू लोभ खां जपींदा आहिनि, कुझु फ़ाइदो पई। मूंखे चवंदा आहिनि पोइ असां जपियूं त फ़ाइदो छा पवंदो? अरे मां निकिरो अथमि, फ़ाइदो छा पवंदो?
यानी तोखे भी इते काई जगह हिकिड़ी छॾ पंहिंजे आनंद जे लाइ, किन इते भी लोभ। और ईंदा केर, बीमार, दुखी। भाई इहो कोई मंत्र वठूं त सुखी थी वञो, कुछ न थींदी। कंहिं कारण खां। हिकु काई जगह त छॾ जिते तोखे लोभ न हुजे, जिते सिर्फ़ पंहिंजो तुंहिंजो परमात्मा जे लाइ तोखे इते बि लोभ। भाई इहो मां जपियां, सभिनी खे ॾिसां तो लोभ लॻो पियो। भाई इहो जपियां त ऐं जपींदे बि काथे, जिते लोभ या भव, जेॾी महिल कुझु हूंदुसि न परगड़ी कंदे, उहो अखर खणी खणी कंदे, अरे इहो प्रेम आहे। प्रेम आहे त तूं हिकु तुर जगह भी उनखां खाली न आहे। उहो जेको मंत्र आहे उनजो अर्थ आहे, हे सभु ऐं तूं हिकु परमात्मा आहे। सो हम तुर भी जगह खाली न हुजे, चाहे बाज़ार में हुजे, चाहे घर में हुजे, चाहे वहिंवार करी, आहे उहो। ये 3 ॾींहंनि खां मां कथा वठो कहां, उहो हिकु आहे। उहो हिकु आहे, माण्हू केतिरा बि हुजनि, उहो साक्षी सभिनि जो हिकु आहे। जेको गुरु नानक चयो आहे, आदेश तिसे आदेश, उनखे ई प्रणाम आहे। आद अनिल अनाद जुग जुग एको वेश, वही आहे जे हूं जाना आखा नहीं, कहना कथन न जाई, गुरा एक दे बुझाई। गुरा गुरुअ ॼाणी करे, गुरा एक दे बुझाई, बुझी करे बुझाए थो। गुरु भी पाण बुझी करे बुझाए थो। गुरा एक दे बुझाई सबना, सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। बस उहो मुंहिंजे अंदर में यादि हुजे, सभ में इहो ई आहे। ईअं न त माण्हुनि में, सभ में, सभ में, सभु हिकु जगह भी खाली न आहे। अखियूं ॿूट त निर्गुण सां, अखियूं खोल त सरगुण सां। सोए सो सुन में, अखियूं ॿूट त निर्गुण, जागे हरि नाम, जो बोले हरि कथा। वरी वहिंवार करे जेको भी ॻाल्हाए, मां उन सां ई ॻाल्हायां थो, हरीअ जी कथा थी वेंदे। जो बोले सो हरि कथा, भक्ति करे निष्काम। इहो थी उन खां हिकु जगह भी खाली, सोए सो सुन में। त इहो मंत्र पहिरियों माण्हू त घणा विसारे ई छॾींदा आहिनि। इन करे उन्हनि खे चयो वेंदो आहे त पहिरियों उनखे साधना कर, साधना करे वरी सत्संग ॿुध। सत्संग ॿुधंदीअ, सत्संग में सत्य जी वाखाण थींदी आहे। त उहो सत्संग में ॿुधी ॿुधी करे पोइ चवणो न पवंदो आहे, पोइ परमात्मा खे जीबो आहे। ऐं वरी माण्हू साॻियो वञनि था मंदर में, पथर खे था पूॼनि पिया। इन करे चए थो, पूॼी कोह पथर चरिया। हिन वञ खां वधीक कहिड़ी ॻाल्हि ॾियनि, चरियो आहे। जॾहिं माण्हू मंत्र वठी करे थोरो ॿुधंदो त ख़बर पवंदो त मां छा पियो कयां। जेॾी महिल मां जो केॾी महिल कोई सत्संग ॿुधी करे मूंखे जेॾी महिल चवंदा, बाबा तुंहिंजो सत्संग ॿुधूं था, पोइ असां जेॾी महिल पूजा ते विहूं था त असांजी पूजा ते मन ई नथो लॻे। त पूजा तुंहिंजी सम्झो अहिड़ी आहे न, खंडन मंडन थी थी वञे त सम्झ त तुंहिंजी पूजा सही कान्हे न। जे पूजा सही हुजे त तोखे छो लॻे, नथी सही। उहो व्यापक तुंहिंजे अंदर में वेठो आहे, उनखे ॾिसे ई कान थो, न हेॾे थो ॾिसे न हेॾे थो ॾिसे, कुझु बसि ईअं ई थो बसि नालो खणे पियो। नाले खण सां छा थी वेंदी, हेॾे बि उहो ई थी, हेॾे बि उहो ई थी। सो उहो हम ऐं मां हिकु, उहो हिकु साक्षी सभिनी में व्यापक आहे। इहा ई ब्रह्म जी भक्ति आहे।
बस अंदर में भाव ही एक पोइ तूं वरी पूॼे तो पत्थर पूॼे को पत्थर चरिया चेतन के छॾे जंहिं सभई साधन सिद्ध कया कंहिंजी कर नज़र सामी चर अचर जेको हले चाहे बीहे चर अचर व्यापक अति विस्मय मूर्ख पूजा कन मूर्ख वरी वरी तो छे मूर्ख मूर्ख पूजा कन सुर सां चओ मूर्ख पूजा कने पर चेरीअ पत्थर जी मूर्ख पूजा कने माण्हू रखी अंदर में देही नित धुअन भोग लगाइन भ्रांत जा बिना प्रेम नचने से कीअं रंग रचने द्वैत वराए दिल में उहे कीअं रंग रचना जंहिंजे अंदर में द्वैत आहे उहो हिकु ई आहे इहा ई थी असली ॻाल्हि जाथे काथे हिकु ई आहे जॾहिं वरी हिकु ई आहे त वरी उहो पत्थर में बि उहो ई आहे तूं सिर्फ़ु पत्थर खे पूॼे थो ऐं माण्हुनि सां विढ़े थो त तूं परमात्मा खे ॼातो ई न पोइ त कण कण ई उहा पत्थर त हे त गड़ियल पत्थर आहे मां त चवां अनगढ़ पत्थर बि उहो ई आहे चट्टान बि हिकु उहा ई आहे सुम्हियल परमात्मा चट्टान में थोरो जाॻियल परमात्मा वणनि टिणनि में अञा हिन खां जाॻियल परमात्मा पक्षियुनि पक्षियुनि में सभिनी खां वधीक जाॻियल परमात्मा इंसान आहे अंडज जेरज सेतज जोई उतबुज में पिण व्यापे सोई अंदर ॿाहिरि आहे उहो ई जंहिं धर्मू न अंधरायो अंडे में जेरे में सेतज में उतबुज में अंडे जी जूण जेरे जी जूण पसीने जी जूण ऐं ज़मीन खे फारे निकिरण जी जूण चइनि प्रकारनि चइनि खाणनि में ई 84 लख योनियूं आहिनि हिकिड़ियूं अंडे में ईंदियूं आहिनि पक्षी पशु विछूं नांग इहे सभु अंडे जी जूण आहिनि ॿी जेरे जी जूण हाथियूं घोड़ा असां बि जेरे जी जेके संभोग असां अंडे जी जूण जेरे जी जूण हिकिड़ो किवलियूं माकोड़ा इहे सभु पसीने धरतीअ मां जेॾी महिल गर्माइश निकिरंदी आहे त कीड़ियूं माकोड़ा इहे सभु निकिरी ईंदा आहिनि इहे आहे पसीने जी जूण ॿियो वरी ज़मीन खे फाड़े करे वण टिण ॿूटा भाॼियूं सभु परमात्मा थी अन्नम ब्रह्म अन्न बि जेको खाए थो इहो बि परमात्मा थी उपनिषदनि चयो आहे न अन्नम ब्रह्म अन्न बि ईअं खा मां त चवां सवाद सां खा के वरी माण्हू अहिड़ा मूड़ चवंदा रस वठी न खाए थी लूणु न खा तेल न खा हे न खा अरे तेल ईअं वधीक न खा तेल खा रस रोटी खा रस जी खा रसो वैसा परमात्मा रस रूप आहे जंहिंमहिल खाए ऐं जंहिंमहिल रस अचे उन महिल परमात्मा खे ॾिस रस्तो अचे पियो हिते ई गुरु अर्जन देव चयो आहे राम रस पियो रे राम रस पियो जह रस विसर गयो रस और सभु रस विसरी वञनि जेॾी महिल रोटी खाइण में रोटी त ईंदा खाऊं असां चबार 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 हिकिड़ो गिरहो हेॾो हिकिड़ो गिरहो हेॾो अरे रोटी खाइण में बि तोखे आनंद अची वञे स्वाद सां रोटी खा ऐं घणा माण्हू वरी ॼिभ हिन में 3 स्वाद आहिनि मिठो खटो ऐं नमकीन घणा माण्हू रोह जी राड खणी करे अरे तुंहिंजी नानीअ खे भतकराई छा कयो थी जे रस न अचे हा तोखे भॻवान मिलंदी भेणा भूत ऐं अहिड़ा माण्हू कम था कनि पिया मां ॾिसी करे चवां जाई थो चए चरिया मूर्ख जाई थो चए साम्हूं सां वरी अञा चए थो हिकिड़े श्लोक में छा अंधा की न ॾिसने प्रत्यक्ष परमेश्वर खे अंधा की न ॾिसने माण्हू रखी अंदर में भोंदूअ जा भटकनि सुधे सिद्ध सही कयो सामी सुजागने रता रंग रहने द्वैत वराए दिल में मूर्ख पूजा कने पर चेरीअ पत्थर जी
मूर्ख पूजा कने भोग लगाइन भ्रांत जा देही नित धुवने सेकिया रंग रचने अविद्या जिन जे अग में सेकिया रंग रचने अविद्या जिन जी अग में अञा इन खां वधीक छा चवनि माण्हू वरी उहो ई बसि फोटुनि खे लॻाए करे मां ॾिसां घर में क्रोध घर में झगड़ो ऐं फोटुनि खे भोग लॻण त छा थियो अरे ॿार ई ज़ाल ई माउ ई सभु हिते ई प्रेम खे इन ई खाधो मां चाहियां भोग थो लॻे तूं कमाए थो अची न भॻवानु तो खावे मां इन करे कोई न चवां त धंधे बंधे खे तूं छॾ धंधे खे अञा लॻी वञ सुठे नमूने सां लॻी वञ बाक़ी इन्हनि में नथी हा तूं हुनखे ॼाते पोइ पथर में बि थी कण में बि थी ईअं बाक़ी कबीर ॾिसे पियो बनारस में सभु मूर्तियूं रखे करे ऐं वेठा था पूॼा कनि उते बि कबीर हिकिड़ो सलोक चयो पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूं पहाड़ जिथों पत्थर निकिरंदा मां तो न पहाड़ खे वञी पूॼा पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूं पहाड़ तासे तो चाकी भली पीस खाए संसार उन खां त अटे जो जेको पत्थर आहे जेको चकीअ में पत्थर न हलंदो आहे अटे जो अटो पी ॾींदो आहे चए थो उन खां त उहो सुठो अञा हिन खां वधीक छा चए कबीर तंहिंखां पोइ बि माण्हू मां ईअं नथो चवां पत्थर में जॾहिं हेॾे ॾिठी सभ में ॾिठी त पत्थर में बि उहो ई आहे पोइ हुन में बि तुंहिंजो जंहिंमें बि तुंहिंजी पोइ ईअं भावना बाक़ी तूं पत्थर में ॾिसी ऐं माण्हुनि में जेको शुद्ध चेतन आहे मां चवां सभ में उहो आहे सभिनी खां सुम्हियल पत्थर में पत्थर जड़ ईअं पियो आहे कान आहे उहा बि जूण आहे पत्थर में वरी वणनि में इन खां वधीक जागृत वरी पक्षियुनि में इन खां वधीक वरी माण्हुनि में सभिनी खां श्रेष्ठ जहिड़ो परमात्मा माण्हूअ में ऐं माण्हू ई ॿियो कोई इन ॻाल्हि जे लाइ न आहे कोई बि न आहे हिकु माण्हू ई आहे जेको परमात्मा खे ॼाणे परमात्मा थी वञे इहो माण्हू ई आहे जेको उनखे ॼाणे सघंदो बाक़ी केरु ॼाणींदो कोई बि न ॼाणे सघंदो कोई बि न ॼाणे सघंदो कंहिं ॼातो आहे छा अॼु ताईं ॿुधो अथव कंहिं ॼातो आहे कंहिं बि न ॼातो आहे सिर्फ़ु इंसान ई आहे जेको परमात्मा खे ॼाणे सघंदो आहे ॼाणे करे हिते वरी परमात्मा खे माण्हू मञनि था मञणु त विश्वास आहे विश्वास यानी अंधविश्वास परमात्मा खे ॼाण जे लाइ परमात्मा जी खोज जिनमें करणु चालू कंदे जी प्यास थी त पाण ई ॾिसजांइ उन ई ॻाल्हि ते पहुचंदे प्यास करिणो तोखे थी मतां ईअं सोचे त ॿियो कंदो माण्हू घोड़े खे वठी करे नदीअ जे किनारे ते वठी अचे पाणी ॾेखारेसि अगरि हू पीए ई न हुनखे झुकणो पवंदो ऐं पीअंदो तॾहिं ई पाणी मिलंदुसि बाक़ी हुते बीह रहे प्यास त हुजे ई पाणी तोखे पाण ई पीअणो थी झुकणो तोखे ई थी अंजलि तोखे ई ठाहिणी थी मतां चए मुंहिंजे बदिले ॿियो कोई कंदो ॿियो कोई बि न करे सघंदे तोखे पाण ई करिणो थी हे जेको गीत हली रहियो सभु बाजे हृदय बजे प्रेम पखावज तार प्रेम सां ई सभु थींदी जिथे प्रेम आहे उते ई परमात्मा आहे प्रेम पखावज तार मंदिर ढूंढत को फिरे मिलियो बजावण हार करिए पखावज प्रेम का हृदय बजाओ तार तुंहिंजे अंदर में उहा तार हुनजी यादि ईअं न त राम 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 हुनजी यादि 8 पहर आराधिए पूर्ण सतगुरु ज्ञान सतगुरु जेको असांखे चयो आहे तूं ऐं हेॾे सभु उहे आहे पोइ अगरि ईअं अची वई त मां नथो सम्झां तूं पाप करे सघंदी कंहिंसां कूड़ कंहिंसां घृणा कंहिंसां वैर
कंहिंसां झगड़ो कंहिंसां ठगी मां नथो सम्झां तूं करे सघंदे, छो जो तूं ॾिसंदे उन्हनि में चाहे ग्राहक बि हूंदे तूं ग्राहक सां बि बुरो वहिंवार न कंदे। ऐं जंहिं न ॼातो आहे, मां हिकिड़े भाईअ खे ॾिठोमांसि, मां हे भेणा चट आहे, सुबुह सुबुह जो हिकिड़ो ग्राहक आयो आहे ऐं अगरबत्ती खणी करे 15 मिंटे खां वेठो ऐं वरगड़ी चए अड़े भाई मूंखे खंडु ॾे, महिमान आहिनि, कोई दुकान बि कान्हे, तुंहिंजो ई खुलंदो आहे, मूंखे खंडु ॾे। चएसि तो अंधो आहे, ॾिसी नथो मां पूॼा थो कयां, हाणे हे पूॼा थो करे। उहो वीचारो खंड जे लाइ ईअं बीठो आहे, अञा खोड़ देरि पोइ करे उहो वीचारो बीह बि हली वियुसि। इहा तुंहिंजी पूॼा आहे? मां त चवां दुकान ते मंदिर रखो ई न, जे सच आहियो त दुकान ते मंदिर ई न रखो, तव्हांजो दुकान हलाइण ई पूॼा आहे। छो मंदिर छाजे लाइ रखूं दुकान? तूं ग्राहक सां ॻाल्हाए त हुन में भॻवानु कान्हे, हुन सां वहिंवार करे। अहिड़ा ई माण्हुनि जो वहिंवार सही हूंदो आहे जेको ग्राहक में भॻवानु ॾिसे, उनजो ॾेसावर, उनजो ग्राहक सभु सुठो। ऐं जेके मंदर में अगरबत्तियूं ॿारींदा आहिनि, ॾिसंदो आहियां ॾेसावर चिलाए थो, पैसा नथो ॾे पियो ऐं सॼो ॾींहुं पूॼा थो करे, पैसा मूंखे ॾे कान थो पियो ऐं सॼो ॾींहुं पूॼा थो करे, पैसा ईंदा ई छाजा, पूॼा थो करे ईअं। ऐं उहो चेतन भॻवानु बीठो आहे, उन ग्राहक खे तूं ख़ुशि नथो करे पियो, उनखे ख़ुशि कर, उन में भॻवानु थी। हो सम्झो त हे भॻवानु थो ख़ुशि थिए, हो भॻवानु नाराज़ थी हलियुसि, सचो कूड़ खे थो पूॼे वेठो। मां दुकान ते मंदिर न रखिजे, मां घर में बि मंदिर न रखिजे। मंदिर छो रखो? हा, घर में अहिड़ो मंदिर ठाहे, अहिड़ो कमरो ठाहे जेको वार्तानुकूल कमरो हुजे। वार्तानुकूल सम्झो था न, एसी बेसी लॻल हुजे, फर्स्ट क्लास अथी त उन में तूं वेहे, तुंहिंजी ज़ाल वेहे, तुंहिंजी माउ वेहे, तुंहिंजो पुटु वेहे, अंदरि वेही करे चार्ज थियो, अंदर में ध्यानु कयो। ध्यानु ऐं प्रेम, प्रेम यानी भक्ति, ध्यानु माने पाण हिक खे पंहिंजे अंदर में ॾिस। भक्तिअ में भॻवान खे माण्हू मञींदो आहे, पाण न मञींदो आहे, चवंदो आहे परमात्मा कहिड़ो बि कर, जंहिंमें तुंहिंजी श्रद्धा हुजे तूं वेहे, तूं उते तूं 360 मंदर लॻाए वेठो आहे, तूं पाण छा वेहंदे? असी अथी तुंहिंजे अंदरि सभु बाजे हृदय बजे, प्रेम पखावजदार, मंदिर ढूंढत को फिरे, मिलियो बजावन हार, करिए पखावज प्रेम का, हृदय भजावो तार। मने न पो मन खे तूं न चाहींदे, मने न चावे मगन फिरे, तिसका मता अपार, जो तेरे घट प्रेम है। कह वरी घणा माण्हू थोड़ा धार्मिक थींदा आहिनि, उहे पाण खे ॾेखारींदा आहिनि मां भॻवान सां प्रेम कंदा आहियां। अरे जो तेरे घट प्रेम है, कह ना सुना, माण्हुनि खे ॿुधाए थो। अंतर्यामी जाने है, तुंहिंजे अंदर वारो तोखे ॼाणे ई थो त तुम छा आहे। ॿाहिरों प्रेम करे थो, ईअं ई माण्हू जेको प्रेम कंदो आहे न, ज़ाल खे चवंदा मूंखे तोसां ॾाढो प्यारु आहे, मां लॻाइणा थो हाणे काथो मथो हणी आयो थी, मथो मुंहिंजो ॿाहिरों कंहिं माई बाईअ सां ॻाल्हाए आयो थी, भउ थो थिए, हाणे ज़ाल खे चएसि थो मां तोखां सां रही न सघंदुमि, मूंखे तोसां प्रेम आहे। अरे तोखे प्रेम आहे त चए छो थो पियो, तोखे प्रेम कान्हे, ओॾे तूं पाप करे आयो आहे, ॿिए हंधि कुझु ग़लति कमु करे आयो आहे, तॾहिं तूं बार बार चए थो पियो। तोखे चवण जी ज़रूरत ई कान्हे, तुंहिंजी ज़ाल सम्झी वेंदे, तोखे प्यारु आहे, उहो सम्झी वेंदी आहे आयो आहे। उनजो हलणु वेहणु उथणु हिन जो प्रेम हिन चइबो आहे। ऐं जेको चए थो त इहो सम्झाए गड़बड़ थो करे, ऐं गड़बड़ करे ईंदा आहिनि घणा, पोइ ज़ाल खे ख़ुशि करण जे लाइ पोइ लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि। अड़े अंदर में प्रेम थी त तुंहिंजी ज़ाल पाण ई सम्झी वेंदे। तीअं ई असांजे अंदर में प्रेम आहे, ॼाणण वारो त ॼाणे थो, तूं कूड़ो आहियां सचो, अंदरि वेठो थी हो। जो तेरे घट प्रेम है, कह ना सुनाए, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव। जित जित देखे आत्मा, तित तित सालिगिरा। जित जित देखे आत्मा, ये सब में आत्मा उहा हिक है। इहा ही असली सालिग्राम, असली मूर्त इहा थी। जित जित देखे
आत्मा तित तित सालिगिरां बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम। बोलन हारा पूजिए पत्थर से क्या